नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त राति देर सां नवाबशाह सिविल सोसाइटी वारे इलाइक़े में पंहिंजे मुड़ुसु आरिफ ख़ासकेली हथां कुआड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल कयल 50 वरियं जी औरत मसामात हाजरा जो मड़ PMU इस्पताल नवाबशाह में पोस्टमार्टम बाद संदसि अबाणे शहर भरिया सिटी आंदो वियो आहे। संदसि लाश पहुचण ते माहौल सोगवार थी वियो आहे। मक़दूल औरत जी तदफ़ीन भरिया सिटी दरगाह शाह सत्तार जे क़ब्रिस्तान में कई वई। हिन सिलसिले में मक़दूल औरत जे भाइटे मनवर अली ख़ासकेली ॿुधायो त मुंहिंजी फुफी खे संदसि मुड़ुसु आरिफ ख़ासकेली कुआड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल कयो। हिन ॿुधायो त मुंहिंजी फुफी जी शादी नवाबशाह जी सिविल सोसाइटी वारे इलाइक़े में थियल हुई, जिते राति देर सां संदसि मुड़ुसु बेदर्दी सां क़त्ल कयो। होॾां राब्ते करण ते नवाबशाह A सेक्शन थाणे जे SHO सनाउल्लाह पंवर ॿुधायो आहे त औरत हाजरा जी उमिरि 50 साल, संदसि मुड़ुसु आरिफ ख़ासकेली जूं 2 शादियूं थियल। हिन ॿुधायो त असां जवाबदार खे कुआड़ियुनि समेत गिरफ़्तार कयो आहे, जंहिं पिणु पुलिस वटि पंहिंजे ॾोह जो एतराफ़ कयो। वधीक मामले जी जांच करियूं पिया। संदसि वारिस औरत जी तदफ़ीन बाद थाणे ते केस दाख़िल कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।